हर गुलकार ऐं हर फ़नकार जो एक वक्त ऐं एक टेम होंदो आहे। अल्लाह ताला हर कंहिंखे चांस ऐं बुलंदी ॾे जेको आहे सो अता कंदो आहे ऐं हर फ़नकार जो पंहिंजो हिकु दर्जो ऐं हिकु पंहिंजो लहजो हूंदो आहे। दोस्तो अॼोके वीडियो में टे अहिड़ा वॾा फ़नकारनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेके सिंध में तमामु घणो मक़बूल ऐं मशहूरु थिया ऐं तमामु घणो सिंध में सिंधी अवाम उन्हनि खे ॿुधो ऐं तमामु घणी उन्हनि जी इज़त कई। दोस्तो सभ खां पहिरीं उस्ताद जलाल चांडे जे बारे में ॻाल्हि कंदासीं जेको सिंध जो हिकु अवामी फ़नकार हुयो ऐं हिकु बब्बर शेर फ़नकार ऐं उस्ताद फ़नकार हुयो। जलाल चांडे जेका मौसीक़ीअ में अची जान विधी ऐं यकतारे चपड़ीअ में माण्हुनि खे अची शऊर ॾियारियो दोस्तो ऐं अहिड़ो फ़नकार सिंध में ॿियो केरु कोन पैदा थी सघंदो जेको जलाल चांडियो सिंध में तमामु घणो मक़बूल थियो। दोस्तो उन खां ॿिए नंबर ते शमन अली मीरालीअ जी ॻाल्हि कंदासीं जॾहिं जलाल चांडियो 2001 में फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब जी तरफ़ वियो त उन खां पोइ सिंध में शमन अली मीराली जो तमामु घणो उरूज आयो ऐं शमन अली मीरालीअ खोड़ सारा एल्बम पंहिंजा रिलीज़ कया जेके सिंध में तमामु घणा मक़बूल थिया ऐं को बि डाउट कोन्हे को शमन अली बि सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो ऐं शमन अली मीरालीअ जा बि लखें जेको आहे सो परस्तार हुया सिंध में जेके शमन अली मीरालीअ खे तमामु घणो प्यारु कंदा हुया ऐं शमन अली मीरालीअ जा सभई एल्बम माण्हू ॿुधंदा हुया ऐं शमन अली मीराली बि पहिरीं जलाल चांडे यकतारे चपड़ीअ ते ॻाए करे ऐं पंहिंजा केस्ट ऐं पंहिंजा एल्बम रिलीज़ कंदो हुयो। जॾहिं जलाल चांडियो इन फ़ानी दुनिया खे लाॾाणो करे वियो त पोइ शमन अली मीरालीअ बि बाजे ते ऐं साज़नि ते पंहिंजा जेको आहे सो एल्बम रिलीज़ कया ऐं तमामु घणो सिंध में मक़बूल थिया। दोस्तो सिंध में शमन अली मीरालीअ जा जेके बि पुराणा तव्हां एल्बम ॾिसंदव तमामु बहितरीनु एल्बम हुया ऐं तमामु घणो जेको आहे सो सिंध में उन्हनि एल्बमनि खे पज़ेराई मिली ऐं तमामु घणो माण्हुनि उन्हनि खे मोट ॾिनो। दोस्तो उन खां टे नंबर जी ॻाल्हि कजे हिन वक़्तु 2025 में त मुमताज़ अली मौलाई बि सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं मुमताज़ मौलाई शाइर बि हुयो। दोस्तो शाइर सां गॾोगॾु हिन वक़्तु फ़नकार थियो ऐं मुमताज़ मौलाई जा अहिड़ा खोड़ सारा फ़नकार आहिनि सिंध में जिन्हनि मुमताज़ अली मौलाई जी शाइरी ॻाए करे ऐं मुमताज़ अली मौलाईअ खे तमामु घणो सिंध में मक़बूल कयो। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मुमताज़ मौलाई जी कंहिं बि फ़नकार क़दुरु न कयो। मुमताज़ मौलाई जो वेंदे जलाल चांडे ताईं बि कलाम ॻायो जेका शाइरी हुई मुमताज़ मौलाई जी, लेकिन मुमताज़ मौलाई जी सिंध जे जेको आहे सो फ़नकारनि क़दुरु न कयो। इन जे करे मुमताज़ मौलाई पाण फ़नकार थी आयो ऐं तमामु घणो सिंध में हिन वक़्तु 2025 में जे अगरि कंहिं बि फ़नकार जो नालो आहे त उहो वाहिद मुमताज़ अली मौलाई आहे जेको सिंध जो तमामु बहितरीनु फ़नकार ऐं तमामु घणो सिंध में ॿुधियो पियो वञे। दोस्तो वॾी महिरबानी इन्हनि टिनि फ़नकारनि जी उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।